नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी साइड दीवान टेक्सटाइल मज़दूरनि खे पगार न मिलण ते एहतजाज जो सिलसिलो अॼु 4 ॾींहं गुज़रण बावजूदि ग़रीब मज़दूरनि जो मुतालबा न मञिया विया। मज़दूरनि तरफ़ां दीवान ख़ालिद मेन जे गेट अॻियां धरणो हणी मिल इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इंतज़ामिया तरफ़ां 2 सालनि खां पगारूं बकाया न ॾियण ख़िलाफ़ मज़दूरनि जो दीवान मेन गेट अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। कोटड़ी साइड जे दीवान ग्रुप पोरियत गुलज़ार सोराब चांडियो जुल्फ़कार बिरमाणी आशिक अबड़ो बचल थोरो दाहींदे चयो आहे त गुज़िरियल 3 सालनि खां दीवान ग्रुप 3 फैक्ट्रियूं बंदि करे छॾियूं, जंहिं सबबु 2000 खां वधीक पोरियत बेरोज़गार थी विया आहिनि। असां केतिरा ई दफ़ा एहतजाज कया, धरणा आया, पर इंतज़ामिया को बि नोटिस न वरितो आहे। फैक्ट्री बंदि हुजण जे करे असां फाका कशी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। मेल इंतज़ामिया मज़दूर कॉलोनी जो पाणी बिजली गैस बंदि करे छॾियो। असांजा बच्चा तालीम खां महरूम थी विया आहिनि। सोशल अस्पताल में असांजो इलाज नथो कयो वञे। हिननि दीवान मिल ग्रुप इंतज़ामिया तरफ़ां केतिरा ई वाइदा कया, सभिनी मज़दूरनि खे पगारूं मिलंदियूं, पर अञा ताईं असांखे पगारूं बकाया हिसाब सालियाना सर्विस बोनस बि न मिलियो आहे। मज़दूरनि जा करोड़ रुपया बकाया रहियल आहिनि। लेबर डिपार्टमेंट इंतज़ामिया सां मिलियल आहिनि। ज़िले इंतज़ामिया चूंडियल नुमाइंदा फैक्ट्री मालिकनि सां बिट बणियल आहे। सिंध हुकूमत ऐं चीफ जस्टिस वज़ीर आला सिंध DC जामशोरो SSP जामशोरो खे अपील आहे त असां पोरियतनि सां इंसाफ़ कयो वञे, रहियल पगारूं ॾियारी वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। DC ऑफिस जो घेरो कयो वेंदो। धरणा हणंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।